सिंधवासियों, जिंदगी में कपड़ा तो खोड़ पाता हूं, पर नूर मेमण हाले जी कपड़े जी गाली भी आ। करन मैल हर इंच इंच ते निमा बोस की सिर्फ ऐं सिर्फ निमा बोस की निम्हा बोस की भी मुतारिफ कराई आहे उहा आहे निम्हा जे नाले सां। निम्हा आहा निम्हा ई आहे। जी हाँ, निम्हा ब्रांड हर इंच ते निम्हा बोस की ऐं नूर मेमण हालाई ज़रूर ॾिसजो। निम्हा जे नाले सां बोस्की स्टार्ट कई आहे ब्रांड, इलाही सुठो आहे। जॾहिं बि तव्हां हिते विजिट कयो या वठो त हे ज़रूर चेक कजो त हिन जो निमा ब्रांड जी बोस्की निमा बोस्की ऐं नूर मेमण हालाई ॾिसण न विसारींदा। इलाही सां मशहूरु आहे जेको हाला में हुननि जो वॾो हिकिड़ो दुकानु आहे त हीअ निमा बोस्की उन्हनि जी हिकु प्रोडक्ट आहे निम्हा बोस्की नाले कपिड़ो, जेको चाइना जी बोस्की जे मुक़ाबले में तमामु बहितरीनु आहे। जंहिंजे इंच इंच ते लिखियल आहे नूर मेमण हालाई। ऐं हा, जेकॾहिं बोस्की बि निमा ब्रांड जी पाईंदा त 4 चंड लॻी वेंदा। ऐं बि नूर मेमण हालाई जी बोस्की घुरायो त उन जी साइड में नूर मेमण हालाई जे नाले सां लिखियल लेबल लाज़मी ॾिसंदा। हालाई वटां जेका निमा बोस्की जे नाले सां आहे उन जी शॉप ते ज़बरदस्त आहे, उन खां ई वठिजो। दुनिया में सिंधी सकाफ़त जो पहिरियों ब्रांड निम्हा, नूर मेमण हालाई, खादमे सकाफ़त। या किथां बि सूट ख़रीद कयो था बोस्की जो ई जोड़ो त हिन ते लिखियल आहे निम्हा में सिंधी सकाफ़त जो पहिरियों ब्रांड निम्हा ब्रांड नूर मेमण हालाई। वधीक राब्ते लाइ हिन नंबर ते कॉल कंदा 0333 285 2152।